अस्सलाम वालेकुम दोस्तों, मूंखे उम्मीद आहे त तव्हांखे मुंहिंजो मोरो डाणा मोर जो पार्ट 1 पसंदि आयो हूंदो ऐं यकीनन तव्हांखे उहे ॻाल्हियूं सुठियूं बि लॻियूं हूंदियूं, छो त उहो हिकिड़ो माज़ी हुयो। उन माज़ीअ में जेको असां कमु कयोसीं उहो हिकिड़ो ईअं सम्झो त असांजे लाइ त वॾो क्रेडिट आहे। उन वक़्त में यानी ही 1997 या 96 जी ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे वॾो अरसो गुज़री वियो आहे। सो बहरहाल मां हाणे उन पंहिंजे व्लॉग जे तरफ़ां हलां थो त उन इहा ड्रामे सीरियल जे दौरान जॾहिं असां उमरकोट में हुआसीं त इतफ़ाक़ आहे त असां सां हिकिड़ो ॿियो बि दिलचस्प वाक़ियो थियो। उहो वाक़ियो ईअं थियो जो असां जीअं ई रिकॉर्डिंग करे मोटियासीं, छो असां वेंदा हुआसीं शाम जी रिकॉर्डिंग जेका आहे 4 बजे खां वेंदे 7 बजे ताईं। त 7 बजे असां मोटी आयासीं त हर को पंहिंजे पंहिंजे कमरनि में हले वियो ऐं मां, अहमद, मीरमंद, लाखो ऐं हिकु ॿ ॿियो बि आर्टिस्ट हो, सलीम बलोच, असां अंगण में वेही रहियासीं। त उन खां पोइ वरी अहमद चयो यार मूंखे विझणो आहे, मां वञा थो, मुंहिंजो भली वञ। त अहमद वियो अंदरि कमरे में ऐं पंहिंजा कपिड़ा वपड़ा लाहे ऐं टुवाल ॿधी आयो ऐं उन खां पोइ जीअं ई असांजे भरिसां लंघियो त मीरमंद लाखे छा कयो जो झटि ॾेई उन जो टुवाल लाहे छॾियो। टुवाल जो लाहे छॾियो त असां खिल निकिरी वई, त खिल त असां निकिरी वई, पर हाणे अहमद जो कमाल इहो ॾिसो त उनजो ठीकु आहे तव्हां मुंहिंजो टुवाल लाथो त हाणे मूंखे ॾिसो तव्हां। त हिते हर को जेको हेॾे मुंहुं पियो करे, अहमद चयो त हाणे कई अथव त हाणे बर्दाश्त बि कयो, ॾिसो मूंखे। सो बहरहाल अहमद जीअं ई भॻो मीरमंद लाखे ॾे त मीरमंद लाखो भॼी वियो, कमरे में भॼी वियो ऐं जेको आहे सो दर ॾेई छॾियईं। त असां चयोसीं यार हाणे हे त कमु ख़राबु थी पियो। असां चयो बाबा वञी टुवाल वुवाल पाए वञी, असांखे न ॾेखारियो। चई न मुंहिंजो तव्हां टुवाल लाथो। हाणे बाबा असां कोन लाथो आहे, मीरमंद लाखे लाथो आहे। पोइ मूंखे पकड़ण जे लाइ भॻो त मां भॻुमि, पोइ हे मुंहिंजे कढ, वरी सलीम बलोच जे कढ भॻो, वरी सलीम बलोच अलॻि भॼी वियो। बहरहाल इहा रांदि हलंदी रही। पोइ मिनथू कई ख़ुदा जे वास्ते ईअं न कर ॿेली, टुवाल पाए या कपिड़ा पाए या वञ गुसलखाने में। सो इहो बि हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो हुयो ऐं ॾाढो खिलंदा हुआसीं इन ते। हे त ख़ैर ऑफ द रिकॉर्ड हुयो जेको तव्हांखे मां ॿुधायो आहे। ऐं हिकिड़ो ॿियो ऑफ द रिकॉर्ड वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां थो। उहो ईअं थियो जो राति जो टाइम हुयो ऐं असांखे मंज़ूर मक्सी चयो त हलो त मानी खाई अचूं। अमूमन मानी खाईंदा हुआसीं असां। सो उन लाइ मंज़ूर मक्सी सभिनी खे चयो, पर सलाह अहमद, मीरमंद लाखो ऐं कुझु ॿिया आर्टिस्ट, उन चयो त असां जे लाइ मानी ठाराए अचो। असां हिते वेठा आहियूं, थधी हवा थी लॻे। चऊं ठीकु आहे। असां वियासीं मानी खाइणु, मां, मंज़ूर मक्सी, कैमरामैन हो लाइक उहो ऐं कुझु ॿिया आर्टिस्ट हुया, सलीम बलोच बि हुयो। सो असां मानी खाइणु वियासीं। इतफ़ाक़ सां असां जीअं होटल ते मानी खाइणु वियासीं, उते कढ़ाई लॻी पई ऐं उते कढ़ाई ठहे पई। उन कढ़ाई जो ऑडर ॾिनोसीं त जेको कढ़ाई पियो ठाहे उहो को अफ़ीमी हुयो, जेका असांखे बाद में ख़बर पई। ऐं उहो अफ़ीमी ईअं हुयो जो उन जे भरिसां, कढ़ाई जे भरिसां हल्को हिकिड़ो नंढड़ो को वणु हुयो, उन में ग्रास होपर्स उॾामनि पिया। ग्रास होपर्स न हिकिड़ा ग्रीन कलर जा थींदा आहिनि, उनखे सिंधी में अलाए छा चवंदा आहिनि, पर उहो ग्रास होपर्स यानी हिकिड़ो कीड़ो आहे उहो जेको उॾामंदो आहे। तो उहे अचनि पिया, ॿ टे करे उहे इन कढ़ाईअ में किरनि पिया, त उहो उनखे फ्राए पियो कंदो वञे। मां जो इहो ॾिठो त मां उनखे चयो यार हे छा थो करे भाउ, हे त हिन में किरनि था। चई न साईं, हे सावा मिर्च आहिनि। हाणे सावा मिर्च कीअं आहिनि, ख़ुदा जी मार पई असांजे साम्हूं किरिया आहिनि। चई न साईं सावा मिर्च आहिनि। मां चयो बाबा इहो ग़लति थो करे तूं। ऐं मां हले वियुमि सिधो मंज़ूर मक्सी ॾे जेके अंदरि वेठा हुया। मां चयो साईं वॾो कहर थो थिए। चई छा थियो? मूं चयो हो ग्रास होपर्स जेके आहिनि किरनि था हुन में कढ़ाई वारी में, जंहिंमें असांजी कढ़ाई पई ठहे, ऐं हे त चयो त हे सावा मिर्च आहिनि। मंज़ूर मक्सी बि भॼंदो आयो ऐं अफ़ीम खे ॾाढा दरकार आहिनि। चई न साईं न, हे सावा मिर्च आहिनि। सो उन खां पोइ असां चयोसीं बाबा ऐं सावा मिर्च न आहिनि। मंज़ूर मक्सी चयो यार तुंहिंजो इहो वहम हूंदो, असां इहा कढ़ाई खाईंदासीं। यार तव्हां इहा खाओ, मां न खाईंदुमि, मुंहिंजे लाइ तिको ठारायो। पोइ उहा ग्रास होपर वारी कढ़ाई मंज़ूर मक्सी वारनि खाधी, मां न खाधी, मां अलॻि सां तिको खाधो। मज़े जी ॻाल्हि ॿुधो, असां मानी खाई मोटियासीं। उन्हनि खां पुछियोसीं बाबा जेका पार्सल हुई असांजो, पार्सल कढ़ाई उहा किथे आहे? चयो साईं हीअ थैली पई अथव। असां उहा थैली खणी सिधो आयासीं रेस्ट हाउस जिते असां रहियल हुआसीं। थैली ॾिनीसीं सलाहुद्दीन चुने साहब खे, बाबा हे थैली आहे, लाइट पियल हुई, लाइट कोन हुई हुन वक़्त में।
सो सभिनी खे बुख लॻी ऐं हर को जेको आहे सो हुन थेलीअ खे खोले ऐं प्लेटुनि में खणंदा विया ऐं खाईंदा विया। कोई 3-4 मिंट खां पोइ हर कंहिं चयो अचे यार हिन में ॿूटियूं किथे आहिनि, हिन में रसोई कान्हे का, हेतिरो को हॾा आहिनि। त असांखे चऊं बाबा हे छा वठी आया? असां चयो बाबा हे कढ़ाई ठाराई आहे। चयो न हीअ कढ़ाई त आहे ई कोन, रुॻा हॾा आहिनि। इन विच में लाइट अची वई, लाइट जो अची वई त हिननि जो थेलीअ खे जो ॾिठो त थेलीअ में रुॻा हॾा पिया, यानी उहे चूसियल हॾा हुया। उहो थियो ईअं जो जेके माण्हू उते मानी पिया खाइनि त उहे बेरा छा कंदा, उनखे मेड़े सड़े उन थेलीअ में बंदि कंदा, वरी पोइ उहा थेली उन डस्टबिन में विझंदा हुआ। त उहो अफ़ीमी जेको हुयो सो चरियो बेवकूफ़। असां उन खां पुछियोसीं त असांजी कढ़ाई किथे आहे? चईं हीअ कढ़ाई आहे। असां वरी उहा थेली खणी आयासीं। सो बहरहाल उहा पोइ त ॾाढो ज़लील थिया। असां उहा थेली वापसि खणी आयासीं। बाबा हिकिड़ो कवर कयो। चयोसीं तव्हांखे सन कयासीं, तव्हांजी थेली त हीअ पई आहे, तव्हां त हीअ खणी आओ। सो इहो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त वाक़ियो हुयो सो जेको मूं तव्हां सां शेयर कयो। हाणे तव्हांखे मुंहिंजी इन मोर उॾाइण मोर जा इहे वाक़िया अलाए कीअं लॻा, त मूंखे पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾिजो त मूंखे ख़बर पए त तव्हांखे मुंहिंजियूं ॻाल्हियूं वणियूं आहिनि न वणियूं आहिनि। ऐं मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कजो, लाइक कजो, शेयर कजो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त इतफ़ाक़ सां मुंहिंजे हिन व्लॉग रिकॉर्ड कंदे अमन मेमण अची वियो आहे, त मां उन खां 2-2.5 मिंट उहो वाक़ियो पुछंदुसि जॾहिं हुन खां टवाल ॿधल हुओ, मीरमंद लाखे लाथो। ठीकु आहे, उहो मां अलॻि सां रिकॉर्ड कयां थो, पोइ तव्हांखे ॾेखारियां थो। तव्हांजी वॾी मोर उॾाणा मोर PTV जी हिकिड़ी कामयाबु ऐं बहितरीनु सीरियल आहे। हीअ हिकिड़ी टोटल कल्चरल सीरियल आहे ऐं ॾाढी महिनत सां हीअ सीरियल ठही आहे। जेसिताईं मुंहिंजे पंहिंजे करेक्टर जे बारे में मां ॻाल्हि कंदुसि त मूं हिन करेक्टर ते ॾाढी महिनत कई। मुंहिंजो शुरू खां वठी इहो हिकिड़ो ख़्यालु रहियो आहे त मां जॾहिं बि को करेक्टर कयां त उन में मां सलाउद्दीन न लॻा। उन करे यकीननि मूंखे गेटअप ऐं वार्डरोब ते महिनत करणी पवंदी आहे। मोर उॾाणे मोर जे करेक्टर में मां पंहिंजे वार्डरोब ते ऐं गेटअप ते वधि में वधि ध्यानु ॾिनो। एतिरे ताईं जो तव्हां नोट कंदो त मुंहिंजा ॾंद बि उन में हिकिड़ा आहिनि, जेके ॾंदू वॾेरो लॻे थो, उहे ॾंद मूं ठाहिराया, बाक़ाइदा डेंटल खां वञी मां ठाहिराया, उहे ॾंद मूं पाता। कलरफुल कल्चर खे कलरफुल कयो वियो। मुंहिंजो पटको कलरफुल, मुंहिंजो कुर्तो कलरफुल, मुंहिंजी वास्केट कलरफुल। मूं शलवार जेका पाती कंहिं वक़्त में सिंध में हिन वॾे पाचनि जे पाइण जे सलवार जो रवाजु हूंदो, मूं शलवार उहा पाती ताकी लॻे त हीउ सिंध जेको करेक्टर आहे। बहरहाल काफ़ी कोशिशि कईसीं ऐं उन कोशिश में अलाह साईं कामयाब बि कयो। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां नजमा काविश। जीअं त असांजी हिकिड़ी PTV जी सीरियल हुई मोर उॾाणा मोर, जेका असां थर में वञी कई हुईसीं। सो ॾाढो ज़बरदस्त एक्सपीरियंस हुयो ऐं काफ़ी गर्मी हुई। तव्हां पाण सोचे सघो था त थर में कहिड़ी हालत हूंदी आहे। पर मज़े जी ॻाल्हि इहा हुई त एॾा सीनियर हुन में एक्टर हुया। कैसर निज़ामाणी हुयो, असलम भुट्टो हुयो, आउं हुयसि, अमा रोशन अता मरहूम, मुमताज़ कंवल ऐं काफ़ी नाला वॾा हुया हुन में। सो चवण जो मक़सदु आहे त ॾाढो ज़बरदस्त हुन में असांजो हिकिड़ो एक्सपीरियंस रहियो, गॾु कमु कयोसीं। पर जीअं त तव्हांखे ख़बर आहे उते शदीद गर्मी थींदी आहे, त उन गर्मी में असां कीअं कमु कयो हूंदो। पर ख़ैर जॾहिं सभु गॾु थींदा हूं, सीनियर माण्हू या सुठा फ़नकार, त तमामु घणो मज़ो ईंदो आहे। त बहरहाल हिकिड़ी यादगार सीरियल आहे जंहिंजे हवाले सां शायदि असलम भुट्टो साहिबु उनजो तारुफ़, जीअं त असलम साहिबु उन में तव्हांखे ॿुधाए चुको आहे त उन में असलम भुट्टे जो बि ज़बरदस्त करेक्टर हुयो, हिकिड़े अंधे जो करेक्टर हुयो ऐं हिकिड़ो डिफरेंट करेक्टर हुयो। सो असलम भुट्टे उनखे ज़बरदस्त निभायो ऐं असां बि उन वक़्तु टीनेज हुआसीं ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे PTV जो दौरु हूंदो ऐं चवंदा आहिनि त वॾी ॻाल्हि हूंदी PTV ते कमु करणु। सो हिकु ज़बरदस्त मुंहिंजो जेको तजुर्बो रहियो। दोस्तो अॼु मूंखे हिकिड़ी फरमाइश थी आहे त असांखे मोर उॾाणा मोर जे सीरियल जेका हुई उन में तुंहिंजो पुलिस जो किरदारु, पुलिस जमादार जो, उन जा कुझु डायलॉग जा तकियो कलाम असां ॾियो मान। उन में आउं ॿुधायां त हिननि दोस्तनि खे त उन वॾी टीम हुई। डायरेक्टर मंज़ूर मंसी रूमो चारो हूंदो ऐं माशाल्लाह जेका कास्ट हुई सभु वॾा अदाकार, जंहिंमें मुश्ताक जसकानी साहिबु हो, अनवर स्वर्गी साहिबु हो,
1993 में चाहे मुंहिंजा कैसर खान हो, चाहे असलम भुट्टो साहब हो, अमन मेमन साहब हो, रसूल ॾियारी हो ऐं मुमताज़ थावल हुई। मुझे जहाँ तक मूंखे यादगिरी आहे मुंहिंजे ख़्याल में त मैडम रोशन अताब हुई ऐं गदल सिद्दीक़ बि हुई। पर मुंहिंजो जो करेक्टर जेको असली मक़सदु जेको मुंहिंजो चवण जो आहे त मुंहिंजो पूरे करेक्टर पुलिस जमादार जो अहिड़ो बेइंतहा हिकिड़ो किन्नू करेक्टर हो जो थरिया माण्हू हिकिड़ा ॾुतल पाणी सुक उञ बुख में वीचारा टुपड़ खां वञनि गॾनि ते छाते वञनि ॿिए पासे वञी किथे कमाइण जो ज़रियो ॻोल्हीनि। आउं फिरियो अॻियां बीठो आहियां त भाउ काॾे था वञो? असां ग़रीब माण्हू वञूं था किथे गुज़र सफ़र लाइ। छा छो थो गॾनि ते हे बाबा दिले बंदर बंदि पियल आहे, अटो लाहियो जेको 2 किलो 5 किलो 10 किलो अटो बि लाहियो वठान, अन्न बि लाहियो वठान। हेसिताईं जो कुकुर जेके वीचारा खणी पिया विया न, कुकुर बि हिकिड़ो बि लाहे वरितो मां। पर हिकिड़ो एॾो किन्नू करेक्टर पुलिस जमादार जो जे अलाह न मूंखे कर वरी हिकिड़ो करेक्टर करणु ॾिए, छो त उन करेक्टर ते एॾो पुलिस वारा मूं ते काटी पवंदा की रोकींदा अचंदा यार तूं असांखे त बदनाम करे छॾियो। तो मोर ॾांहुं मोर एॾी सीरियल वॾी हुई, एॾी भली सीरियल हुई ऐं हुन में एॾो भलो कमु कयो सभिनी। सलाहुद्दीन तुनियो साहिबु ज़मींदार हो, पर सभु जेके बि हुन में एक्टर हुआ, असलम भुट्टो हो या मुंहिंजे ख़्याल बशर अब्बासी बि हो। हे नौजवान हूंदा हुआ, मां सालनि जो शौक़ु वॾो हूंदो हो, पर कमु तमामु सभिनी भलो कयो। पर जो मुंहिंजो करेक्टर जेको मोर ॾांहुं मोर में उन में मुंहिंजो तकियो कलाम जेको उहो तकियो कलाम जो यकीन करो एॾो हो जो चवंदो असांजे ग़रीब कुर्बन खे ॾिसंदो त चवंदोसि त जी भुरा तिना काॾे थो वञी। हा ऐं वरी वॾेरे अॻियां वेंदो त उन अॻियां वरी एॾी हेठां ई चिमचागिरी कंदो जो चवंदो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो रसूल बख्श डायरी आहे ऐं असलम भुट्टे साहब सां मुंहिंजो ताल्लुक़ु काफ़ी पुराणो रहियो। असांजो तमामु सीनियर आर्टिस्ट आहे, काफ़ी सीरियल्स में गॾु कमु कयो, मोर ॾांहुं मोर में बि गॾु कमु कयो। ऐं हुन में मुंहिंजो कैरेक्टर थोरो नेगेटिव टाइप हुयो ऐं नालो कैरेक्टर जो मूंखे हींअर यादि कोन्हे, छा आहे काफ़ी अरसो थी वियो आहे। ऐं मंज़ूर मक्सी साहब जी प्रोडक्शन हुई, प्रोड्यूसर हुओ, PTV जी सीरियल हुई ऐं तमामु सुठी सीरियल हुई। असलम भुट्टे साहब जो तमामु सुठो रोल हुयो उन में। ॿिया दोस्त बि हुया, आमन मेमन बि हुयो ऐं एजाज़ बुरड़ो साहब हुयो, कैसर भा उहो हुयो उन में ऐं ॾाढो सुठो कमु थियो हो। मुंहिंजो रोल मंज़ूर मुराद साहब सां उहो थोरो नेगेटिव हुयो। मूं कोशिशि कई उन टाइम ते, छाजे करे त आउं ईअं सम्झो त हिकिड़ो नओं आयो हुउसि, पर मूं कोशिशि कई त उनखे सुठे तरीक़े सां निभायां। सो अलाह साईं मूंखे कामयाबु कयो तव्हां दोस्तनि जी दुआउनि सां ऐं ॾाढो सुठो तजुर्बो रहियो। थैंक यू। हा, अस्सलाम वालेकुम। असल में छा आहे त असलम शूटिंग जे दौरान त ज़ाहिर आहे कई वाक़िया थींदा आहिनि, खिल भोग कचहरियूं, उन्हनि में हिक ॿिए जी जेको आहे सो मस्ती मज़ाक बि हूंदी आहे ऐं जेको आहे सो खोड़ अहिड़ा वाक़िया थिया आहिनि ऐं हलंदा रहंदा आहिनि। ज़ाहिर आहे शूटिंग आहे, शूटिंग माना असांजी पिकनिक आहे। असां पिकनिक बि मल्हाईंदा आहियूं ऐं शूटिंग बि कंदा आहियूं ऐं मां सम्झां थो त उन्हनि वाक़ियनि खे तूं बहितर ॿुधाए सघीं थो। सो असलम भुट्टो तव्हांखे इन्हनि वाक़ियनि जी जेकी बि सिचुएशन आहे उहा बहितर ॿुधाईंदो।